औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वज़ू करण जो सही तरीक़ो ऐं उन जूं सुन्नतूं ऐं फ़राइज़ अॼु असां सिखंदासीं। सभ खां पहिरियां असां नियत कयासीं वज़ूअ जी, उन खां बाद में 3 दफ़ा हथ धोईंदासीं। हीअ सुन्नत आहे 3 दफ़ा हथ धोइणु, हिन कहिड़ा आहिनि ताईं। उन खां पोइ 3 दफ़ा असां गड़गड़ा कंदासीं, माना वात में पाणी विझी गड़गड़ा कंदासीं। जेकॾहिं रोज़ो आहे त पोइ गोड़ियूं कंदासीं। उन खां पोइ 3 दफ़ा नक में पाणी चाढ़ींदासीं ऐं 3 नक खे हिन नंढी चीज़ सां साफ़ु कंदासीं। इहा बि सुन्नत आहे। चौथों पोइ मुंहुं धोईंदासीं। मुंहुं धोइणु फ़र्ज़ु आहे, पहिरियों फ़र्ज़ु आहे वज़ूअ में, जेको असांजे वारनि जी पेशानी शुरू थिए ॼमण खां वठी के कननि जी हिन पापड़नि खां हाॾीअ हेठि तक। जेकॾहिं ॾाढ़ी आहे त पोइ हीअं खिलाल कंदासीं। 3 दफ़ा धोईंदासीं मुंहुं। उन खां पोइ ॿाहूं धोईंदासीं ठूठिन समेत, यानी कि 3 दफ़ा हिन खे बि 3 दफ़ा धोइणु सुन्नत आहे ऐं 1 दफ़ो पूर बांह विझाइणु फ़र्ज़ु आहे। उन खां पोइ चोथाई हिसो मसो करणु मथे जो फ़र्ज़ु आहे ऐं पूरे मथे मसो करणु सुन्नत आहे। सुन्नत जो तरीक़ो सही ई आहे त 3 दफ़ा असां चीचूं हेठि अशर चीच ऐं आङूठो छॾे ॾींदासीं। हीअं फेराईंदासीं, हीअं करे हीअं फेराए क्यारीअ ताईं। या चीच ऐं अंगूठो रहियो आहे, अशर चीच अंदरि कन जे अंदरो मसो कंदासीं ऐं अंगूठो जो पोएं पासे न कननि जे या पुठा हथनि जी हिन जो क्यारीअ जो मसो कंदासीं। उन खां पोइ पेर भेॾियुनि समेत धोईंदासीं। पेरनि जूं भेॾियूं, पेरनि खुड़िया मथां भेॾियूं थींदियूं आहिनि, उन खां मथे असांजो पूरो मुकमिल वज़ू थी वियो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा न भुलंदा।